महंगाई में पीड़ियल अवाम पेट्रोलियम शयुनि जी अघनि में इज़ाफ़े खे रद्द करे छॾियो। लाड़काने, शहदाद कोट, सुई गैस, उस्मान शाह, हुडी ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। शहरियुनि जो चवणु आहे त हुक्मरान महांगाई करे जीअण जो हक़ बि खसे रहिया आहिनि। पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़े सां महांगाई जो नओं तूफ़ान अची वेंदो। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल कयल नींगरी फातिमा फरोड़ जो मौत मथे ऐं सीने में ज़ोरदार धक लॻण सबबि थियण जी तस्दीक। कराची में मेडिकल बोर्ड जे इजलास में नींगरी जो मौत बीमारी सबबि थियण जी दावा ग़लत साबित। मेडिकल बोर्ड जो चवणु आहे त फातिमा फरोड़ जो मौत मथे ऐं सीने में ज़ोरदार धक लॻण सबबि थियण जी तस्दीक थी आहे। लाड़काने डिवीजन में धाड़ेलनि खिलाफ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन शुरू करण जो फैसलो। डीआईजी ऑफिस लाड़काने में आला सतही इजलास। धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन लाइ हिकमत अमली तैयार। डीआईजी लाड़काने जावेद सोनारे जो चवणु आहे त कच्चे में पुलिस, रेंजर्स ऐं फौजी ज़रिए ऑपरेशन कयो वेंदो। मुग़विन खे बाज़ियाब कराए अमन अमान जी बहाली यकीनी बणाई वेंदी। ओबावड़े भरिसां जी जोरींदड़ हादसे में फोत थियल 8 ॼणनि मां 4 जी बबरलोय ऐं 4 जी सादकाबाद में तदफीन। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि, वारसनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। ख़ौफ़नाक हादसे सबबि इलाक़े में सोग। माजन वेझो कोयले जी खान में दबिजी वियल 3 पौरियतनि जा लाश हथ। खलील अहमद पठान, समी रहमान ऐं हामिद रहमान जा मर्द केपी मुंतकिल। पोरिये ऐं इंसानी हक़नि वारी निगरान सूबाई वज़ीर जुनैद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। घोटकी जे कच्चे वारे इलाक़े में सावंत ऐं सुंदराणी तकरार तां नौजवान क़त्ल। ॻोठ 11 सावंत में हथियारबंदनि न्याज़ अली सावंत खे क़त्ल करे छॾियो। कंदरा वेझो ॻोठ जमाल जागीरानी में औरत पुरस्कार नमूने फौत। वारसनि तरफ़ां साहुरनि ते फहमीदा जागीरानी खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। वारसनि तरफ़ां लाश थाणे जे गेट अॻियां रखी एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। रोहड़ी में घरू तकरार तां मुड़िस हथां ज़ख़्मी कयल औरत गंबट में फौत। ॻोठ मिसरी साखानी में ज़ख़्मी कयल औरत हाजानी इस्पताल में दमदणी हवाले कयो। कश्मीर कुमार जे वालिदैन खे धाड़ेलनि जी फोन 5 करोड़ रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि फोन ज़रिए 5 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे। हू ग़रीब हुअण सबबि भुंग भरे नथा सघनि। फौरी तौर मुग़वी खे बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। बाकरानी वेझो गलसी शाख में पानी जे खोट खिलाफ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। नेशनल हाईवे ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त गलसी शाख में पानी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। पुछड़ी में पोखियल फसल सोकड़े जो शिकार थी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण जे नतीजे में 2 ॼणा फौत। कंबर में करंट लॻण सबबि नींगर फौत। शाहपुर चाकर में करंट लॻण सबबि नौजवान दम धणी हवाले कयो। ऐं एशिया में क्रिकेट जो नओं चैंपियन केरु थींदो, फ़ैसिलो सुभाणे थींदो। फाइनल में भारत ऐं श्रीलंका में दंगल थींदो। ॿिन्ही टीमुनि तरफ़ां मैच में कामयाबी लाइ भरपूर नेट प्रैक्टिस।